सनवेड़ी चा मुझे मारने जा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं हाजी मानी वाह कुशई खेरा। हाँ साईं मां बिल्कुल ठीक है। साईं वो भला रेडियो वारा लाइ तव्हां मुंहिंजो ख़त लिखियो? बच्चू खान फरमाइशी प्रोग्राम जे लाइ तुंहिंजो ख़त लिखी रखियो अथमि, दिलि चवई त खणी वञी मोकिल। साईं हू भला रूना लीला ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ जो कलाम बि लिखियो अथव न? हा बच्चू उहे कलाम बि लिखिया अथमि। ऐं साईं मुंहिंजो नालो ख़ाली बचू त कोन लिखियो अथव न? अड़े न अड़े मियां बच्चू, तुंहिंजो नालो उहो ई लिखियो अथमि जेको तूं हमेशह लिखाईंदो आहीं। ऐं वॾनि अखरनि में लिखियो अथमि मोहम्मद बचल बेवस। हाँ साईं मूंखे ॻणती हुई किथे तव्हांखे मुंहिंजो नालो लिखण में बेवस विसरी न वियो हुजे। इहो कीअं थो थी सघे मियां मोहम्मद बचल बेवस? पर हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधाए। जी साईं। यार ॻोठ में तोखे हेतिरो सभु भाइनि था, पोइ तूं बेवस छो थो सॾाईं? ए साईं इंसान जहिड़ी शइ जे वस में भला कुझु आहे छा? के बादशाह शहनशाह कंहिं ग़ुलामी ॿारे जे अॻियां बेवस थी वेंदा हुआ। ऐं त वरी बि बच्चू बेवस आहियां। साईं इंसान खे बेवस थो करे छॾे। बच्चू तुंहिंजी बेवसी वारी ॻाल्हियूं तमामु घणियूं माना वारियूं आहिनि। किथे चङो साईं पोइ मां हाणे हलां थो। ऐं हा साईं अम्मा वॾी चयो हो त जुमे वारे ॾींहुं ॿाहिरि मोकिले ॾिजो, अङण लताइणो आहे न, मानी बि उते ई घर खाराईंदा। ठीकु आहे साईं? हा हा भली भली हाज़ुर, छोकिरा अची वेंदा। साईं पोइ मूंखे इजाज़त आहे ऐं इहो ख़त बि मूंखे ॾियो तव्हां रेडियो वारनि खे वञी पोस्ट करे। हा हा अचे ही तव्हां वञो ख़त खणी वञो। महिरबानी साईं। ठीकु। सनवेड़ी चा मुझे मारने जा।